अस्सलाम वालेकुम ट्रांसफार्मर साहब। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। ॿियो ख़बर तव्हां सॼा सुॼी पिया आहियो, मसइलो छा आहे? बाबा हाणे हराम खाऊं पिया त पोइ सुॼंदासीं न, त पोइ भला बर्फ़ वांगुरु ॻरंदासीं छा? जी 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 बिल्कुलु हराम खां सां ईअं थी सघे थो, पर इहो ॿुधायो आख़िर तव्हांखे बीमारी कहिड़ी आहे जंहिं सबबु तव्हांखे गॾ में दाख़िल करायो वियो? बाबा गिड में मूंखे इन जे लाइ दाख़िल करायो वियो त मूंखे अबरो सबरो पेट में सूर हो। हितां मूंखे लाहे थुक नाला त करे गाॾी में विधऊं, पोइ उते वञी लाथऊं जिते हुननि गिड वारनि ॿुधायो त तुंहिंजा ॿई गुर्दा ख़तमु आहिनि, आंडो तुंहिंजो सुॼी पियो आहे माशाअल्लाह, ऐं पितो तुंहिंजो जेको आहे सो फिसी पियो आहे जी जी, ऐं जेरा तुंहिंजा झल कोन ॾाढी, ऐं मुंहिंजा फिफड़ फाटी पिया आहिनि। इहो त ठीकु आहे, पर हे वीचारा माण्हू वीचारा रड़ियूं पिया कनि, घोड़ा घोड़ा पिया कनि त बाबा हे मच्छर जे आज़ार सबबु लाइट कोन्हे, असीं सॼी राति जेको सो सुम्ही सुकून जी निंड नथा करे सघूं। अबा हिकिड़ी ॻाल्हि त भले पिया घोड़ा घोड़ा कनि, छा त ॾोहो सॼो वापडा वारनि जो आहे, असांजो हुन में ॾोहो कोन्हे। ॿी ॻाल्हि त भले पिया मच्छरनि में पटिजनि, हुननि खे असांजो अहसासु कोन्हे। जॾहिं असीं हुननि खे लाइट ॾींदा हुआसीं पाण ज़लील थी सड़ी, उन्हनि खे लाइट पुॼाईंदा हुआसीं, पाण पख ते सुता पिया हूंदा हुआ, एसियूं चालू करे सुता पिया हूंदा हुआ, मोटरूं पिया हलाईंदा हुआ, अलाए जो छा, पर असां उन्हनि ते कॾहिं बि नाराज़ कोन थियासीं। उन्हनि खे थोरी तकलीफ़ थी आहे त उहे रड़ियूं पिया कनि। असीं हिते सालनि खां वठी आऊं त हिते तो जांच कई हूंदी, सालनि खां वठी इन ई खंभनि में टंगियो पियो आहियां। बरसातूं मूं ते, गर्मियूं मूं ते, तूफ़ान मूं ते, इहे सभु बर्दाश्त करे करे हींअर जॾहिं मूं में थोरी ख़राबी थी त थुक नाला त करे हेठि मूंखे उछलाए छॾियऊं, पोइ उते महीन जा बोसा बि मूं ते। अच्छा मयूं तव्हांजे मथां बोसा वरनि? भले लाल भले लाल। नाज़रीन, तव्हां हिन ट्रांसफार्मर जा वीचार ॿुधा, हाणे अचो त माई बिजली सां मिलूं। अस्सलाम वालेकुम माई बिजली। अरे बाबा ख़्याल कंदो कर, असां मर्दनि सां ॻाल्हाईंदो कर, मायुनि सां न ॻाल्हाईंदो कर। ऐ मुआ भले ॻाल्हाए, तोखे कहिड़ो मिर्च थो पए? तूं झल घोड़े खे। हाय हाय, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। माशाअल्लाह, तव्हांजो मिठड़ो आवाज़ ॿुधी मुंहिंजो अंदरि ठरी पियो आहे। केॾो मिठो आवाज़ आहे तव्हांजो। हा त पोइ आऊं त फ़ाइदे वारी न, आऊं जॾहिं हूंदी आहियां त सॼो मुल्क रोशन हूंदो आहे, ऐं जॾहिं वेंदी हली आहियां त पोइ माण्हुनि जी गारियुनि जी वसकार हूंदी आहे मुंहिंजे मथां। बिल्कुलु हक़ ते हूंदी आहे, हक़ ते हूंदी आहे। नाज़रीन, तव्हां बिजली जा वीचार ॿुधा, हाणे अचो त खंबे साहिब सां था मिलूं। सवेल खां उभो थो ॾिठो आहे। अस्सलाम वालेकुम जनाब खंबा साहिब। अरे मूंसां न ॻाल्हाए, तोखे के ॿार बचे तमीज़ ई कोन्हे। कमीज़ त तोखे ई कोन्हे पीला। नाज़रीन, इहो हो ई खंबो साहिब जेको ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। हाणे अचो त हेॾा साम्हूं को अमरा बीठो आहे, इन सां मिलूं। अस्सलाम वालेकुम भाउ, तोखे ये बोरो है या सही कोन थो, अखियूं को पियो वञे? मीटर आहे, मीटर हले पियो। मीटर ही है? हा अच्छा, रीडिंग तार ॾिसणी न, ॾिस किथे? हेॾा हेॾा ॾिस हले पई। हेठि? हा हले पई। हा नाज़रीन, ही आहे मीटर जंहिंजी रीडिंग तार बिल्कुलु लुॾे पई, ऐं तव्हां अखियुनि सां ॾिठी। ऐं हाणे अचो त हेॾा ॿियो खंबो आहे, हिन सां मिलूं। अस्सलाम वालेकुम। अजाऊं तोसां या भाऊ? वालेकुम सलाम। बाबा मसइलो छा आहे? बाबा मसइलो कुझु बि कोन्हे, असांजो वॾो ठीकु कोन थी पियो। अच्छा, मूंखे खणी आहे हैदराबाद ग्रिड में, जी जी। उतां बसि जीअं खणी आया न तीअं ईअं ई पियो आहे, ॻाल्हाए बि कोन थो। अच्छा, हैदराबाद जी ग्रिड में खणी आहे? असां त ॿुधो न खदनि जी मड़ी में खणी आया हुआ। अलाए बाबा केॾा खणी आहे, टंगू वाक़ई कोन थो चले। पर हे माण्हू मुश्किल वीचारा रड़ियूं पिया कनि त बाबा लाइट कोन्हे, लाइट कोन्हे। इन जे बारे में तव्हां छा था चवणु चाहियो? ए पे रड़ियूं पिया कनि त भले पिया कनि, इन में असांजो कहिड़ो ॾोह? ने वापडा वारनि जो ॾोह आहे। असांखे जीअं ते बिहारे विया आहिनि बीठा आहियूं। पर लाइट बि त सही त कोन थी हले न। 24 कलाक मां कॾहिं 5 कलाक, कॾहिं 4 कलाक, त कॾहिं 3 कलाक, केॾी हूंदी कोन्हे। कॾहिं त 3 ॾींहं यको चट, वरी हमरांगा पुछ त थंबा किरी पिया, तारूं किरी पियूं, फाल्ट थी पियो आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां छा था चवंदा? आख़िर हे फाल्ट को थो थिए? बाबा फाल्ट बाल्ट कुझु बि कोन्हे, वेठो ॿुधे न। ये थंबा बि हथ सां किराईंदा आहिनि, ये तारूं बि हथ सां हलाईंदा आहिनि। ये पोइ हुते चवंदा असांजा 10 थंबा किरी पिया, हुतां तारूं किरी पियूं। इहो ॾोह सॼो नी वापडा वारनि जो आहे, कुझु बि कोन्हे। ये तारनि जी हालत ॾिस,
का किथां टुटी पिया का किथां टुटी पिया बाबा असांजे वॾे जो बि हथ सां ॿेड़ो ॿोड़ो आहे जॾो थियो वेठो आहे की फुफड़ बुफड़ का शइ कोन्हेसि ये वापडा वारा